नाज़रीन, ठुल में ॻोठ अकबर बंगलानी में घर ते हमलो करे बाहि ॾियण ख़िलाफ़ ॻोठनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी अपील कई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहिया मीर मोहम्मद बुर्डो। जी असी मौजूद आहियूं ठुल लॻे अकबर खान बंगलानी जे ॻोठ में। उन ॻोठनि जा रवासी सरापा एहतिजाज आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। अब्बा मखण बंगलानी, समीन, मोहम्मद बश्क, सुभान, मनसब। छा नुक़सान थियो आहे? नुक़सान असांजो अन्न सड़ी वियो, न्याणी बाज जो ॾाज सड़ी वियो, घर जो सामान सॼो सड़ी वियो, खटा सड़ी विया आहिनि, 2 साईं शहीद थी विया आहिनि। हाणे असांखे इंसाफ़ खपे। अब्बा एसपी खे अर्ज़ असांजो इंसाफ़ करे, असांजो इंसाफ़ करे। अब्बा बंगलानी ॾिनी अब्दुल समीन टोटली 6 ॼणा आहिनि। थोरो घर में जो पासीरो हुयो, भजी आयासीं त हिन दर ॾांहुं निकिता था वञनि। बाहि जी ॾेई पेट्रोल हारे घर खे बाहि ॾिनो त लॾे वञो। मुंहिंजी भाॼाई मौजूद हुई, असां खां अॻ में हिन खट ते सुतल हुई, उन सभई सुञाता पहुचाई। हिन छा छा नुक़सान थियो? नुक़सान थियो आहे, ॾाज ॿारनि जो सड़ी वियो आहे, 1-2 न्याणियुनि जो, कणक जो अन्न सड़ी वियो, 10-20 मण अन्न सड़ी वियो, ॿियो टपड़ सामान घर में ग़रीब जे में हर सामान हुयो, खटां सड़ी वियूं, सवड़ियूं सड़ी वियूं। एसपी जेका बात का छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त इंसाफ़ करे। 5 हथियार बंद हुया, मोहम्मद मखणो, मोहम्मद सुभान, मोहम्मद बख्श और मनसब। सही आहे। असांजे घर के बाहि ॾेई हथरनि बंदनि सां अचे। सुभान असांजे घर में ॾाज सड़ी वियो, कणक जो अन्न सड़ी वियो, वॾो असांजो नुक़सान थियो, न्याणी जा ॾाज सड़ी विया, 2 क़ुरान शरीफ़ शहीद थी विया। असांजो हाणे इहो ई मुतालबो आहे डीसी ठुल खे त असां सां इंसाफ़ कई वञे, असांखे इंसाफ़ खपे। कैमरामैन रायब अली सां गॾु मीर मोहम्मद बुर्डो, धरती टीवी न्यूज़ ठुल।